नाज़रीन, इस्लामाबाद में रात देर सां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया। शम्स कॉलोनी वारे इलाइक़े में ईगल स्क्वाड जे एहलकारनि मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि पुलिस एहलकारनि मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। जवाबदारनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार इश्तियाक ऐं बशीर शाह शहीद थी विया। घरू वज़ीर शेख रशीद वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इस्लामाबाद में पुलिस एहलकारनि मथां फायरिंग जा वाक़िया अफ़सोसनाक आहिनि। संदन दौर में 9 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में रात देर सां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया। शम्स कॉलोनी वारे इलाइक़े में ईगल स्क्वाड जे एहलकारनि मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि पुलिस एहलकारनि मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। जवाबदारनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार इश्तियाक ऐं बशीर शाह शहीद थी विया। घरू वज़ीर शेख रशीद वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इस्लामाबाद में पुलिस एहलकारनि मथां फायरिंग जा वाक़िया अफ़सोसनाक आहिनि। संदन दौर में 9 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि।